हिकिड़ो कातिब हूंदो उनजो कमु हूंदो किताबत वारो कमु हूंदो आहे। हर माण्हू जो पंहिंजो कमु हूंदो आहे, को मज़दूरी कंदो आहे, को कहिड़ो कमु करे, को कहिड़ो, हुनजो कमु इहो ई हूंदो किताबत वारो। सॼो ॾियारो वेही करे पंहिंजो कमु कंदो, पर हुनजी हिकिड़ी बहितरीनु ऐं ज़बरदस्त आदत हुई। आदत हुनजी छा हूंदी? जेॾी महिल अची करे किताबत वारो कमु शुरू कंदो, कमु शुरू करण खां पहिरीं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ लिखंदो हुयो। उहो दुरूद शरीफ़ लिखी करे उहा डायरी पंहिंजी अलॻि करे रखंदो। उहा डायरी उन वटि हूंदी हुई। जॾहिं उन माण्हू जे वफ़ात थियण जो टाइम आयो ऐं उनजे वफ़ात थियण जो माना क़रीब वक़्तु आयो त हू माण्हू इन भव ऐं परेशानी जे अंदरि हुयो त ख़बर न आहे हीअ दुनिया छॾे करे हलियो वेंदुमि। क़बर में मूंसां अलाए कहिड़ो मामिलो थींदो, हशर में मूंसां अलाए कहिड़ो मामिलो थींदो। हाणे त मूंखे का ख़बर कान्हे का। अखियुनि मां अश्को बहार ॻोड़ा वञ सा। हिन जे आवाज़ खे ॿुधी करे हिन जे दरवाज़े खे ॿाहिरां हिकिड़ो मजज़ूब आशिफ़ क़िस्म जो माण्हू जॾहिं उतां किरास करे पियो, हिन जो आवाज़ ॿुधी करे हिनखे चयईं, ओ अलाह जा बाना, तो जेको पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद लिखिया, जेका तो डायरी ठही आहे, अल्लाह तबारक व तआला जी बारगाह जे अंदरि उहा तुंहिंजी डायरी पहुची चुकी आहे। उन जे मथां सही जा निशान लॻा पिया आहिनि। तो पैगम्बर ते जेके दुरूद लिखिया उहा डायरी मंज़ूर थी चुकी आहे। ग़म न कर, इंशा अल्लाह हेॾां तुंहिंजे जिस्म मां रूह निकिरंदो, अल्लाह साईं होॾे तोखे हुरुनि जी ज़ियारत कराए छॾींदा। त मुंहिंजा भाउ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पाण जी एॾी वॾी जेका फज़ीलत अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाई आहे, ऐं जेको पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथां दुरूद शरीफ़ पढ़े थो पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू दुरूद पढ़े थो उन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ करनि था पिया। ऐं उन जे लाइ अल्लाह जे रसूल फरमाया त क़यामत जे ॾियारे मां उन माण्हू जी शफ़ाअत कंदुमि। हिकिड़ो वाक़ियो उलमा आहे पंहिंजे किताबनि जे अंदरि लिखियो आहे। तक़रीबन अइम्मा अरब हज जे वाक़ियात जे अंदरि इन वाक़े खे तफ़सील सां लिखियो आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी ज़ियारत जे लाइ वियो। फरमाईंदा, मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पाण खां बाद में कुझु वक़्त खां बाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे भरिसां वेठो रहियुमि, अल्लाह जे रसूल जे मथां दुरूद पढ़ां पियो। कुझु वक़्त खां बाद में ॾिठुमि त हिकिड़ो एराबी माण्हू आयो। एराबी चइबो आहे ॻोठ वारे खे, आराबी माण्हू। उहो आयो जीअं पंहिंजे पंज जेको आहे पंहिंजो उन जंहिं ते आयो सफ़र जे दौरान अंदरि लही करे पंहिंजो जानवर ॿाहिरि ॿधी आयो। वधण खां बाद में आयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे साम्हूं बीठो। अदबन पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे साम्हूं बीह करे अल्लाह जे रसूल जी ख़िदमत जे आॾो अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में पंहिंजो सलातो वसलाम पढ़ियऊं। उनखां पोइ हुन अश्को बहार ॻोड़ा हुन जी अखियुनि मां वहनि पिया, पर हुनखे इहो हुयो त ए मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अव्हांखे पंहिंजो गवाह बणायां थो। मां ज़िंदगी पंहिंजी गुनाहनि जे अंदरि गुज़ारी आहे ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, अव्हांखे ॿुधाए करे मां रब खां तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयां थो पियो। अव्हां गवाह रहिजो ऐं मुंहिंजी बख़्शिश जे लाइ दुआ कजो। उहो पंहिंजा गुनाह यादि करे रब खां पंहिंजो गुनाहनि जी माफ़ी घुरंदो रहियो। कुझु वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते वेठो। बाद में उहो बुज़ुर्ग फरमाईंदा, हीअ त हलियो वियो, मां हिन खे चङे नमूने सां पे ॾिठो। हिन जे वञण खां बाद में मूंखे कुझु ऊंघ अची वई, निंड वारो मामिलो अची वियो। कुझु मिंटनि खां पोइ जॾहिं मां उन निंड जे अंदरि हुयुमि त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी। अल्लाह जे रसूल फरमायो, इन बदू खे वञी करे चओ मां मुहम्मद इन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरी आहे, ख़ुदा मुंहिंजी दुआ खे क़बूल बि फरमाए छॾियो। इन आराबी खे ॿुधाए अल्लाह साईं तुंहिंजे लाइ बख़्शिश जो मामिलो बि फरमाए छॾियो आहे। त मुंहिंजा भाउ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ ऐं मुहबत जेका आहे उहा इंसान जे ईमान जो हिसो आहे। ऐं जेकॾहिं माण्हू अल्लाह जे रसूल जे मथां दुरूद शरीफ़ पढ़े थो ऐं मामूल बणाए थो त उन जा फ़ाइदा दुनिया जे अंदरि त आहिनि ई आहिनि, आख़िरत जे अंदरि बि उन जा फ़ाइदा आहिनि। तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सल्ला अलैहि मिन उम्मती सलातन मुख़लिसन मिन क़ल्बिही सल्लल्लाहु अलैहि बिहा अशर सलवातिन व रफ़अहु बिहा अशर दरजातिन व कतब लहू बिहा अशर हसनातिन व महा अन्हु अशर सय्यातिन। अल्लाह जे रसूल फरमायो, जेको मुंहिंजो उम्मती हिकु दफ़ा मां मुहम्मद जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो। घणा दफ़ा बाबा दुरूद शरीफ़ पढ़ंदो?
एक दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो उम्मती मन सल्ला अलैहि मिन उम्मती सलातन मुखलिसन हिकिड़ो दफ़ो जेको मुंहिंजो उम्मती मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे हिकिड़े दफ़े दुरूद शरीफ़ पढ़ण जे करे अल्लाह उनखे 3 इनाम अता फरमाईंदो आहे। हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ण जे करे अल्लाह उनखे घणा इनाम अता फरमाईंदो आहे बाबा? 3 इनाम अता फरमाईंदो आहे। नंबर 1 मुंहिंजे मथां जेको हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ंदो अल्लाह साईं उन जे मथां 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो। नंबर 2 पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह साईं उन जा 10 दरजात बुलंद फरमाईंदो। नंबर 3 रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह साईं उन जा 10 सगीरा गुनाह माफ़ फरमाईंदो। अल्लाह जे रसूल जे मथां हिकु दफ़ा दुरूद शरीफ़ जो पढ़ण जो फ़ाइदो छा आहे? 10 दफ़ा अल्लाह साईं उन जे मथां रहमतूं नाज़िल फरमायूं। अल्लाह तबारक व ताला उन जा 10 दरजात बुलंद फरमाया। अल्लाह साईं उन जा 10 सगीरा गुनाह माफ़ फरमाईंदो। जेकॾहिं तव्हां ऐं असां 10 दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ूं त अल्लाह जूं 100 रहमतूं असांजे मथां नाज़िल थियूं, 100 दरजात अल्लाह साईं असांजा बुलंद कया, 100 असांजा सगीरा गुनाह माफ़ फरमाया। जेकॾहिं तव्हां ऐं असां 100 दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ूं त अल्लाह साईं असांजे मथां 1000 दफ़ा रहमतूं नाज़िल फरमायो, 1000 असांजा सगीरा गुनाह माफ़ फरमाया, 1000 अल्लाह साईं तव्हां असांजा मर्तबा ऐं मक़ाम बुलंद फरमाया। हिकिड़े दफ़े दुरूद शरीफ़ जे पाण जो एॾो वॾो सवाबु आहे त मुंहिंजा भाउ तव्हां असां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि सोचूं बार बार जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो उनजो केॾो वॾो फ़ाइदो आहे। हिक रिवायत जे अंदरि आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू 24 कलाकनि जे अंदरि 100 दफ़ा पाबंदी सां दुरूद शरीफ़ पढ़े। घणा दफ़ा बाबा दुरूद शरीफ़ पढ़े? 100 दफ़ा पाबंदी सां दुरूद शरीफ़ पढ़े। उन जो दुनियावी फ़ाइदो ऐं आख़िरत जो फ़ाइदो छा आहे? अल्लाह जे रसूल फरमायो 100 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ण वारे जे लाइ अल्लाह तबारक व ताला उन जूं 3 हाजतूं दुनिया जूं क़बूल थो फरमाए ऐं 70 उन जूं आख़िरत जूं हाजतूं क़बूल थो फरमाए। अल्लाह जे रसूल जे मथां ॾिसो ॻाल्हि खे सम्झो 100 दफ़ा जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद शरीफ़ थो पढ़े अल्लाह तबारक व ताला हिन दुनिया जे अंदरि रब साईं उन जूं घणियूं हाजतूं पूरियूं थो फरमाए बाबा? 3 हाजतूं पूरियूं थो फरमाए ऐं 70 उन जूं जेके हाजतूं आहिनि उहे आख़िरत में। तव्हां असां परेशान आहियूं असांजी फ़लाणी दुआ क़बूल न थिए, अल्लाह जा बाना दावा करण त सवली आहे त असां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत कयूं था पिया। उन दावा जो दलील बि त ॾेखारियो। अवां हुज़ूर सां मोहबत कयो था 24 कलाक दुनिया जे नफ़्सा नफ़्सी आलम जे अंदरि मामलात ऐं मसाइल जे अंदरि इहा दावा कंहिं बि कम जी न आहे। इन दावा सां गॾु दलील बि हुजे, हुज़ूर सां मोहबत जो असर बि ज़ाहिर कयो। हा तोखे मोहबत जेकॾहिं सिखणी आहे सहाबा इकराम खां सिख। हज़रत अबू बकर पैगम्बर सां जेका मोहबत कई आहे, हज़रत उमर जेका पैगम्बर सां मोहबत कई आहे, हज़रत उस्मान जेका पैगम्बर सां मोहबत कई आहे, हज़रत अली साईं जेका पैगम्बर सां मोहबत कई आहे, हज़रत अमीर मुआविया जेका पैगम्बर सां मोहबत कई आहे, सोणे हसन ऐं हुसैन जेका पैगम्बर सां मोहबत कई आहे, जिन पंहिंजा बच्चा क़ुर्बान कया, जिन पंहिंजा घर क़ुर्बान कया, जिन पंहिंजा वतन क़ुर्बान कया, जिन पंहिंजे मासूम ॿारनि जी जानुनि जा नज़राना ॾिना, जिन पंहिंजे घरनि खे छॾे करे पूरी ज़िंदगी जे लाइ अल्लाह जे रसूल जो हुकुम थींदो हो। साहबा इकराम चवंदा हुआ फ़िदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा सुहिणा असांजो अबो ऐं अम्मा अव्हां जे मथां क़ुर्बान वञे। अॼु सिर्फ़ु ज़ुबानी दावा आहे त असां आशिक़ रसूल आहियूं, उनजो दलील कंहिं बि क़िस्म जो न आहे। दलील ॾेई करे सम्झायो। दावा करण त सवली आहे। अॼु तुंहिंजे चहिरे जे मथां पैगम्बर जी सुन्नत न आहे, दावा तुंहिंजी इश्क़ रसूल जी आहे। तुंहिंजे मथे जे मथां पैगम्बर जो पटको न आहे, दावा तुंहिंजी इश्क़ रसूल जी आहे। अल्लाह जा बाना जेसीं ताईं इहा दावा करे रहियो आहे उन दावा जो दलील बि त ॾे त तो वटि तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तोखे कहिड़ी मोहबत आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहबत करण जी दावा करण वारो अवां ऐं तव्हां ऐं असांखे जेकॾहिं चाहियूं था त हुज़ूर जो क़ुर्ब हासिल थिए, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वेझड़ाइप नसीब थिए, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़यामत जे ॾियारे शफ़ाअत नसीब थिए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां हौज़े कौसर जा जाम नसीब थियनि, त तव्हां ऐं असांखे पाबंदी सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ण वारो अमल करणो पवंदो। सुबुह ऐं शाम, सुबुह जो निंड मां जीअं उथूं फजर जी नमाज़ खां बाद में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 100 दफ़ा दुरूद पढ़ो,
साईं दुरूद वॾा आहिनि, असां क़ुर शरीफ़ पढ़ियल ई न आहियूं, असांखे अचे ई नथो। मुंहिंजा अदा दुरूद सभु आहिनि, जेके बि तव्हांखे यादि हुजे। जेकॾहिं तव्हांखे ॿियो दुरूद यादि नथो अचे त असल ऐं असल आसान में आसान आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। इहो बिल्कुलु आसान आहे। 100 दफ़ा तव्हां सुबुह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पढ़ो, राति जो सुम्हण खां पहिरीं पढ़ो। अल्लाह जे रसूल फरमायो तव्हां हफ़्ते जे अंदरि जेको दुरूद पढ़ंदा आहियो, अव्हांजा सभु दुरूद खणी करे फ़रिश्तो मां मुहम्मद जे रोज़े जे मथां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज़ पंहिंजे ज़हन में यादि रख मुसलमान। पाण फरमायूं अव्हां हफ़्ते जे अंदरि जेके दुरूद पढ़ंदो, जुमे ते फ़रिश्तो उहे जेके पढ़ियल दुरूद आहिनि उहो खणी करे मां मुहम्मद जे रोज़े ते पहुचंदो आहे। पोइ फ़रिश्तो चवंदो फ़िलाणो पुटु फ़िलाणे जो, ए मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे मथां हफ़्ते में हेतिरा दुरूद पढ़िया अथई। अल्लाह जे रसूल छा फ़रमायो, मुंहिंजा अदा तोखे इन अमल जी ख़बर ई कंहिं क़िस्म जी न आहे। हुज़ूर फ़रमायो मां मुहम्मद पंहिंजे रोज़े जे अंदरि उन जे लाइ दुआ घुरंदो आहियां त ए अल्लाह जंहिं मुहम्मद करीम जे मथां दुरूद पढ़ाइनि इनखे तूं आबाद कजां। मुंहिंजा भाउ जंहिंखे मुहम्मद मुस्तफ़ा जी दुआ मिली थी वञे, हर हमेशह ख़ुदा उनखे आबाद ई आबाद करे छॾींदो आहे। सौदो त सस्तो आहे, अमल केरु करे? अमल करण जो मामिलो आहे।